अल्लाह तबारक व तआला ही इबादत ऐं बंदगी जे लाइक़ु आहे। छो त माबूदीअ जो मेयार ख़ालिक़ियत आहे। माबूद मसजूद उहो ई थी सघे थो जेको जंहिं ख़लक़ियो आहे बाने खे, जंहिं बाने जी पेशानी खे ख़लक़ियो आहे। इहा पेशानी हाणे उन ई ज़ात अक़दस जे साम्हूं झुकंदी, उन खां सवाइ ॿिए कंहिंजे साम्हूं न झुकंदी। तिलावत करदे आयत मुबारक में अल्लाह तबारक व तआला पंहिंजी कुदरत जी निशानी जो बयान बि फरमायो आहे ऐं उन्हनि जे ज़िमन में क़यामत जो सबूत थिए पियो त अल्लाह तबारक व तआला मारण खां बाद में उथारण ते क़ादिर आहे। रब मिसाल पेश कयो आहे हवाउनि ऐं बारिश जो, त रब बारिश खां पहिरीं हवाऊं मोकिलींदो आहे, थधियूं थधियूं ख़ुशगवार जेके ख़ुशख़बरी ॾींदड़ हूंदियूं आहिनि। हवा जेका बरसाति वारी हवा हूंदी आहे, उन हवा घुलण सां ई माण्हू सम्झी वेंदो आहे त भई हाणे बरसाति अचण वारी आहे। ऐं पोइ ज़मीन बंजर जेका सालनि खां बंजर पई आहे, उन में का शइ कान थी आहे, उन जे बज़ाहिर आबाद थियण जो को बि आसार, का बि निशानी ज़ाहिर कान्हे। वीरानो ई वीरानो आहे, रुञ ऐं सुञ। पोइ अल्लाह बारिशूं वसाए करे उनखे सरसब्ज़ ऐं शादाब कंदो आहे। क़िस्म क़िस्म जा गुल फुल ॿूटा ऐं कई अनाज जी फसल थियनि था। त अल्लाह ताला फरमातो जहिड़े तरीक़े सां बंजर ऐं वीरान ज़मीन खे जंहिंजी आबादी जो बज़ाहिर को बि ज़रियो नज़र न ईंदो आहे, बज़ाहिर उन जी आबादी जी का बि उमेद कान हूंदी आहे, इंसान जॾहिं मायूसी खे वेझो थींदो आहे त अल्लाह तबारक व तआला बरसातूं वसाए करे वरी उन ई ज़मीन खे सरसब्ज़ ऐं शादाब कंदो आहे जो हू कश्मीर जो ॾेख ॾींदी आहे। अहिड़े तरीक़े सां मरण खां बाद में बानो क़बर में हलियो वियो, मिटी सां मिली वियो, बज़ाहिर हाणे इन जे उथण जे का बि आसार नज़र नथा अचनि, हॾाई ॻरी विया। पर अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कुदरत कामिल सां इसराफ़ील जे सूर जे ज़रिए सां वरी इन्हनि मुर्दनि खे इन ज़मीन मां ईअं ॿाहिरि कढंदो जीअं इन ई बंजर ज़मीन मां गाह सब्जियूं ऐं फसल ऐं अनाज निकिरनि पिया। त जेको इन बंजर ज़मीन मां फसल ऐं अनाज कढण ते क़ादिर आहे, त इहो ई इन्हनि क़बरनि मां वरी इन्हनि मुर्दनि खे कढण ते बि क़ादिर आहे। फरमाया वहुवल्लज़ी युरसिलु रियाह बुशरम बैन यदै रहमतिह, अल्लाह उहा जेको हवाऊं मोकिलींदो आहे जेके ख़ुशख़बरी ॾींदड़ हूंदियूं आहिनि तव्हांखे उन जी रहमत जूं, जेका क़रीब अचण वारी आहे। हत्ता इज़ा क़ल्लत सहाबन सिक़ाला, जॾहिं इहे हवाऊं वज़नी ककर खणी करे हलंदियूं आहिनि। सुक़नाहु इला बलदिन मय्यित, त उन वक़्त में असां ग़ैर आबाद शहरनि ऐं बंजर ज़मीनुनि जे मथां इन्हनि खे वसाईंदा आहियूं। फ़अंज़लना बिहिल माअ, पाणी नाज़िल कंदा आहियूं। फ़अख़रजना बिही मिन कुल्लि समरात, पोइ हर क़िस्म जे समरात ऐं मेवात खे असां कढंदा आहियूं इन बंजर ज़मीन मां। कज़ालिक नुख़रिजुल मौता, अहिड़े तरीक़े सां असां मुर्दनि खे क़बरनि मां कढंदासीं। लअल्लकुम तज़क्करून, मन तव्हां नसीहत वठो। बाक़ी इंशाअल्लाह। सुभान अल्लाह व बिहम्दिही या हय्यु या क़य्यूम बिरहमतिका नस्तगीथ अल्लाहुम्मा इन्नका मन तुदखिलिन नार फलैसा वलिद रब्बना इन्नना समिअना मुनादिय्यन युनादी लिल-ईमान अन आमिनू बिरब्बिकुम रब्बना फ़ग़फ़िर लना व सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व सहबिही अजमईन।